असांजो प्यार ईअं थियो, मां 3 वाटर ते ईंदो हुअमि कमु करणु। ठीकु आहे, हिन हिकु चकर मूंखे चयो त मूंखे पंहिंजो नंबर ॾे, त मां हिनखे नंबर न ॾेई सघियो पंहिंजो। वरी ॿिए चकर ई आई, मां हिनखे नंबर पंहिंजो ॾिनो। बड़ा हरामी हो बेटा। असां तक़रीबन साल असांजी मोहबत खे थी वई। पोइ साल खां बाद हिन मूंखे चयो त मां तोसां शादी करणु चाहियां थी। मां चयुमि ठीकु आहे, तूं मूंसां शादी करणु चाहीं थी त पोइ मां बि तोसां शादी करणु बस बेटा, बहुत बढ़िया। चाहियां थो। कोई मूंखे वणियो, मां हिन खां नंबर घुरियो। हिकिड़े चकर हिन कोन सम्झियो, वरी ॿिए चकर मां हिन खां नंबर घुरियो, पोइ हिन वरी बि कोन सम्झियो। कौन है ये लोग, कहाँ से आते हैं ये? इनखे छा चयो जो ही न सम्झ। मां इशारे में हिनखे चयो, इशारो ही करे चए प्यारी समझ गई। सम्झियो। हिन में छा ॾिठो जो तव्हां पंहिंजे वालिद साहब खे, पंहिंजी अम्मी खे, सभिनि खे छॾे करे तव्हां? बस दिल जो वसा आहे। मां मुंहिंजी तव्हांजे माउ पीउ जी तव्हां सां दिलि? बस माउ पीउ जॾहिं हिन हक़ सां चयां पई हिनखे ॾियो त कोन पिया ॾियनि न, इन जे करे। तव्हां कॾहिं कोर्ट में शादी कई? सुबुह जो कई आहे, 14 राति मां निकितल आहियां। 14 अगस्त? हा अजी। पोइ मतलब कि ही हिन सां हा, असां ख़ुशि रहंदासीं हिन सां।